जी हाँ नाज़रीन, अजीबो गरीब न्यूज़ HR न्यूज़ ते। जी हाँ, अगे जिन्हनि भूतनि जूं कहाणी ॿुधंदासीं, पर अॼु हक़ीक़त जेका न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, टाली चकचार भरिसां ॻोठ बाबू टंगड़ी जे घरनि ते ग़ाइबाना मख़लूक भूतनि ऐं जिन्हनि जो हमलो, घरनि खे पायूं पकनि भितरनि जा वसकारा, घर भातियुनि भॼी जान बचाई। धणी घरनि जो धणी जेको आहे बाबू टंगड़ी ॿुधायो त घरनि जे भरिसां हिकु पुराणो जंग हो, जंहिंखे क्रेनुनि ज़रिए कढरायो पियो हो त कुझु टाइम खां पोइ इन क्रेन जो टायर फाटी वियो ऐं कुझु देरि खां पोइ घरनि में भितर वसण शुरू थी विया ऐं आस्ते आस्ते मुख़्तलिफ़ जायुनि ते बाहि लॻण शुरू थी वई। पहिरीं घरनि जे छितनि खे, पोइ कुकड़ियुनि जे खुॾियुनि खे ऐं पोइ जो मैं जो किलो जेको ज़मीन में लॻल हो उन खे बाहि लॻी वई। पोइ बबूर जो वण हो, उन जी चोटी तां बाहि जा शोला ऐं पथर तेज़ रफ़्तार सां निकिरण लॻा ऐं केतिरनि सालनि खां लॻल पाणी जो नलको जंहिंमें मिठो पाणी हो उहो बदबूदार थी वियो। घर धणनि जो चवणु आहे त जॾहिं असां ख़ैरात लाइ चांवर चाढ़िया त उन देग में मिटी ऐं भितर अची किरिया, जंहिंखां पोइ असां घरनि मां निकिरी वियासीं ऐं केतिरनि माण्हुनि इहो मंज़र ॾिठो। राति जे पूरे ॻोठ वारनि इन ॻोठ में वॾियूं लाइटूं ॿरंदे ॾिसी परेशान थी अजीब ऐं ख़ौफ़ारो माहौल बणिजी वियो। इन घरनि में टोटल गरबाती लॾ पलाण करे पंहिंजे माइटनि जे गरबातियुनि न हलिया विया ऐं उते तक़रीबन 4 घर मौजूद आहिनि। जी हा सामईन, टाली चकचार जो वाक़ियो अॻे तव्हां जिन्हनि भूतनि जूं कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं, पर अॼु HR न्यूज़ ते हक़ीक़त तव्हांजे साम्हूं आहे। वाक़ियो असां वटि इहो ई थियो त जेको असां हिते वेठल आहियूं 30 साल खां वठी, अॼुकल्ह न आहियूं 30 साल जा वेठल आहियूं। अॻ में असां हिते का बि शइ न ॾिठी आहे, 30 साल अॻ में हिते कुझु बि न आहे। घर जे पोयां जेको सो जंग हो, अॻिते पोइ असीं हारी माण्हू हिते वेठल आहियूं जेको असांजा ज़मीनदार आहिनि, खातेदार आहिनि ॿिन्हिनि जा। उन्हनि चयो त बाबा हीअ कहिड़े नमूने जेको सो जंग असीं ख़तमु करूं था ऐं तव्हां इजाज़त ॾियो। असां हुनखे इजाज़त ॾिनी जंग ख़तमु करण जी। जॾहिं इहो जंग ख़तमु असां कयो, उन राति असांजे घर जेको सो भितर किरण शुरू थिया। असां वेठा हुआसीं, असां चयो ठीकु आहे कुझु कोन्हे, अलाह वॾो आहे। ॿियो ॾींहुं थियो, पोइ बाहि या छोला असांजे घर किरिया ओटे ते। तंहिंखां पोइ असां घर ख़ाली कयासीं, वियासीं हलिया वरी ॿिए पासे न। सुबुह जो वरी सवेरे आयासीं त वरी असां का शइ कोन थी। वरी असां चयो त हाणे ख़ैरु थी वियो हलियो, हाणे जेको असीं ॿार बचो वठी वरी बि असां पंहिंजे घर आस्थाने ते असांजी वियूं। जॾहिं असां वरी ॿार वठी जॾहिं असां पंहिंजे घर आयासीं त वरी असांजे घरनि खे बाहि लॻणु शुरू थी वई, छितनि खे, साए वण बबर जी चोटी खे बाहि लॻी त वरी असां परेशान थी वरी असां जेको सो वापसि मोटी वियासीं हली। अच्छा, पोइ तव्हां हीउ जेको ख़ैरात पे कई उन टाइम ते छा सीन थियो? जंहिंमहिल असां ख़ैरात पे कईसीं त असां चयोसीं त हाणे जेको सो अलाह साईं ख़ैरु करे, असां जेको सो घणी कोन था कयूं, ग़रीबाणी हाल सां जेको 5-4 किलो चांवर वठी नियाण खे असां खाराए असां क़ुर बचकायूं। जॾहिं असां ख़ैरात चाढ़ीसीं तॾहिं हुतां जेको सो दरी मां या बंजू ईअं पियो हलियो जेको असीं माना थ्रेशर मां बोह निकिरे, जेको असां बंदि कयो, जेको सवेरे तव्हांखे असां ॾेखारियोसीं उहो सीन असां थियो। अच्छा, नलके जो जेको पाणी जो अञा बि ज़ाइको बदबूदार आहे, जी हा, उहो उन टाइम ते पाणी जी छा सूरत हाल हुई? उन टाइम जो पाणी जो तमामु सूरत हालात ख़राबु हुई, जीअं मैं जा कारा पुठा थियनि अहिड़ो ई माना पाणी कारो हो ज़बरदस्त। अच्छा अच्छा, हाणे हिते केतिरा घर हुआ? 4 घर हुआ। 4 ई घर हाणे हितां खां ख़ाली करे आया? जी हा, 4 ई ख़ाली करे आया। अच्छा, हाणे वापसी जे अचो त वरी इहो ई मसइलो थिए थो। बसि हाणे ॾिसूं था छा थो थिए, अलाह ख़ैरु करे। ठीकु।